रिपोर्ट जावेद गोपांग। कोडेजी जे प्रेमी जोड़े ओम प्रकाश किरण कुमारी जे घर ते बासनि जो हमलो। घर मां 7 लख रुपया कैश, 42 तोला सोन फुर ऐं घर में भंज ड्राह करे लखे रुपयनि जो नुक़सान पहुचायो। कोडेजी प्रेमी ओम प्रकाश जे वारसन भोनड़लाल, श्रीचंद, मकेश कुमार, राजेश कुमार ऐं ॿियनि एहतजाज कंदे ॿुधायो त ओम प्रकाश ऐं किरण कुमारी जे प्यार पड़ने बाद ॻोठ जा बासर जाली आमिल बादलमल, सरतूमल, जबलमल, बेजलमल, पूर्णमल, धर्मूमल ऐं उन जा पुट हथियारबंद गॾु वठी असांजे घरनि ते काह करे घरनि मां लुट मार करे 7 लख कैश, 42 तोला सोन ऐं भंज ड्राह करे लखे रुपयनि जो नुक़सान पहुचायो आहे। बासरनि जहिड़े ज़ुल्म जे करे असांजा बचा दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हिन राति जे वक़्तु अक्सर असांजे घरनि ते हथियारबंदनि सां गॾिजी घरनि ते चढ़ायूं पिणु कनि था। मुज़ाहिरीन वधीक ॿुधायो त कोडेजी पुलिस बि जाली आमिल बादल जे वंगार वहंदे असांजी फरियाद वठण खां इनकार करे छॾियो आहे। वेतर कोडेजी पुलिस असांखे गिरफ़्तारी करण लाइ छापा पई हणे। प्रेमी ओम प्रकाश जे वारसन SSP खैरपुर DIG सखर ऐं IG सिंध खां मुतालबो कंदे चयो आहे त असांखे तहफ़ुज़ सां गॾु असांजो लुटियल पैसो सोन वापसि करायो वञे।